नाज़रीन अमां सां ख़बर शेयर कंदा हलूं। ॾेहरकी मां जिस्कम जे सॾ ते माड़ी गैस कंपनी में डीसी जे भाउ समेत 40 गैर मक़ामी गैर सिंधी इंजीनियर भर्ती करण ख़िलाफ़ प्रेस क्लब खां 10 एहतजाजी रैली 4 किलोमीटर पैदल मार्च करे डीसी ऑफिस आॾो नठणिस में धरणो हुयो। कारकुननि माड़ी गैस कंपनी इंतज़ामिया ऐं डीसी घोटकी ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई। रैली में इंडस कांग्रेस एसयूपी पीपी शहीद भुट्टो जिस्कम कारकुननि शिरकत कई। डीसी ऑफिस आॾो धरणे खे ख़िताब कंदे जिस्कम ज़िला अॻवान फ़कीर रमज़ान कलवड़, मीर हसन लाशारी, नसूरुल्लाह कलादी, हनीफ सुमरो, अब्दुल मजीद मीर बहार, राजा सिंधु, अकरम मेतलो, बहादुर लोलाई, निसार बोज़ार, नसीर अहमद शेख चयो त माड़ी गैस कंपनी जो जॾहिं खां बुनियाद पियो आहे तॾहिं खां हू लोकल माण्हुनि सां ज़्यादतियूं करे पई। हुननि चयो त माड़ी गैस कंपनी इंतज़ामिया मक़ामी माण्हुनि खे सहूलियतूं ॾियण बदिरां हमेशह लोकल माण्हुनि सां ज़्यादतियूं कयूं आहिनि ऐं सहूलियतुनि ॾियण बदिरां हमेशह नज़रअंदाज़ कयो आहे। ऐं हाणे वरी डीसी घोटकी जे भाउ समेत पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 50 गैर सिंधी इंजीनियर भर्ती कया आहिनि। हुननि चयो त माड़ी गैस कंपनी ख़िलाफ़ जिस्कम अॼु खां तहरीक जो आगाज़ कयो आहे जेको ज़िला घोटकी जारी रहंदो। हुननि चयो त माड़ी गैस कंपनी ऐं डीसी घोटकी उस्मान अब्दुल्ला जे भाउ समेत 40 गैर मक़ामी गैर सिंधी इंजीनियरनि खे न हटायो वियो त जल्द जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी जी अॻुवाणी में माड़ी गैस कंपनी जे मुख्य गेट आॾो जल्द धरणे जो ऐलान कयो वेंदो।